अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में जो है तव्हांखे खुश आमदीद चऊं था दोस्तों। लाइट ना इन करे जो है मां दरी जे विक में बीठो आहियां। त कल जो 28 फरवरी हुई ऐं अॼु जो है 1 मार्च है। तो ही वीडियो है स्पेशली जो है यूट्यूबर्स लाइ आहे। जो असां पोई वीडियो में जो गिव अवे रखियोसीं उन में जो मां चयो 2 चैनल जो प्रमोट कंदासीं। उन जी आख़िरी तारीख़ जो हुई उहा हुई 28 फरवरी। तो अॼु 1 मार्च है। उन में ॾिसूं था जो 2 चैनल कहिड़ा विन थियनि था पिया, जंहिंखे असां जो गिव अवे ॾींदासीं। गूगल एड्स में जो प्रमोशन कंदासीं। तो उन जे लाइ जेको आहे मां तैयारी करे वरिती आहे। फ़िलहाल जेको आहे हिकु सुवालु आयो हुयो मां ॾिठो जेको आहे उन में दोस्त पुछियो त जेको आहे तूं असांखे जेको आहे गिव अवे में जेको आहे प्रमोट करे नथो पियो, तूं पंहिंजे चैनल खे प्रमोट छो नथो करे पियो। दोस्तों जेको आहे गूगल एड्स जे ज़रिए तव्हां जेको आहे व्यू हासिलु करे सघो था। जेका पंहिंजो वीडियो आहे उहो जेको आहे सिलेक्टेड ऑडियंस ताईं जेको आहे पहुचाए सघो था। पर उन में जेको आहे सब्सक्राइबर जो रेशो जेको हूंदो आहे बिल्कुलु घटि हूंदो आहे। गूगल एड्स जो प्रमोशन कंदो उहो यूट्यूब ते जेका व्यूज़ काउंट थींदा उहे जेका गूगल एड्स नाले काउंट थींदा। यानी कि जेका तोखे ऑडियंस मिली ऐं जेका तोखे सब्सक्राइबर मिलिया ऐं जेका तोखे व्यूज़ मिलिया उहे जेका तोखे गूगल एड्स वठा ॾींदा। उन खां बाद जेको आहे उन्हनि में जेको आहे एतिरो फ़ाइदो न हूंदो आहे। पर जेका रियल ऑडियंस हूंदी आहे यानी कि जेका मूंखे ॿुधणु चाहे थी, मूंखे ॾिसणु चाहे थी, त उन जे लाइ जेको आहे गिव अवे रखणु जेको आहे लाज़मी हूंदो आहे। हर यूट्यूबर जेको आहे अहिड़ी कोशिशि कंदा आहिनि जेको आहे हू जेका रियल ऑडियंस गूगल एड्स खां सवाइ बि जेको आहे पंहिंजे चैनल ते वठी अचनि। दोस्तों मां को वॾो क्रिएटर न आहियां, ना ही को वॾो माण्हू आहियां जो मुंहिंजी तरफ़ माण्हू ईंदा आहिनि जेको आहे मां गूगल एड्स जे ज़रिए पंहिंजो चैनल प्रमोट कंदुमि ऐं मूंखे जेको आहे रिप्लाई मिलंदो ऐं मुंहिंजो जेको चैनल आहे उहो जेको आहे ग्रोथ कंदो। इहो पॉसिबल न आहे। पर उन जे लाइ जेको आहे थोरी कोशिशि करणु खपे। पंहिंजो पाण खे जेको आहे इंट्रोड्यूस करिणो पवंदो आहे। त उन जे लाइ जेको आहे कुझु जेको आहिनि कोशिशूं वठणु जेको आहे लाज़मी हूंदो आहे। मूंखे जेको आहे खोड़ सारो जेको आहे रिवार्ड मिलियो आहे गूगल एड्स जे थ्रू। उन में जेको आहे मां पंहिंजे दोस्तनि खे बि प्रमोट कंदुमि ऐं हिन गिव अवे में जेको आहे मां 3 चैनल जेको आहे प्रमोट करण वञी रहियो आहियां। त 3 चैनल हूंदो उहो जेको आहे मुंहिंजो पंहिंजो जेको ज़ाती आहे जंहिंखे मां सिलेक्ट कंदुमि, जंहिंखे मां पसंदि कयो आहे चैनल खे, उन खे जेको आहे मां फ्री में प्रमोट कंदुमि। भले उहो जेको आहे विन करे न करे पर उन चैनल खे जेको आहे लाज़मी प्रमोट कंदासीं। उहो चैनल कहिड़ो आहे त उहो जेको आहे वीडियो जी आख़िरि में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। फ़िलहाल जेको आहे क़ुरानदाज़ी जे लाइ जेको आहे लैपटॉप जी स्क्रीन ते वञिणो पवंदो। लैपटॉप जी स्क्रीन ते वञी करे जेको आहे क़ुरानदाज़ी कयूं था। जेका मुंहिंजे वीडियो ते कमेंट आया उनखे जेको आहे सिलेक्ट कयूं था ऐं उन्हनि में जेको आहे चैनल जेको आहे खणूं था। उन जे लाइ जेको आहे लैपटॉप जी स्क्रीन ते वञिणो पवंदो। त पोइ जेको आहे लैपटॉप जी स्क्रीन ते हलूं था। लैपटॉप जी स्क्रीन ते अची वियो ऐं स्क्रीन रिकॉर्डर बि जेको आहे मां लाहे वरितो आहे। स्क्रीन रिकॉर्डर खां बाद जेको आहे पाण जेको आहे लैपटॉप जी स्क्रीन ते अची चुका आहियूं ऐं उहो वीडियो जेको हुयो त वीडियो जेको आहे सिलेक्ट कंदासीं। तो दोस्तों जो वीडियो है मैं सिलेक्ट करे वरितो है। तो उन्हीं के जो है इन वीडियो के पेस्ट कंदासीं। पेस्ट करण खां बाद जैसे माना कमेंट किया आहिनि 2 खां 3 कमेंट किया आहिनि या 4 कमेंट किया आहिनि उनके जो है उनजो हिकु कमेंट जो है काउंट थे तो फिल्टर जो है डुप्लीकेट यूज़र हणंदासीं। उन में जो है जैसे 2 कमेंट किया हूंदा या 3 कमेंट किया हूंदा उन जो है हिकिड़ो कमेंट जो है शामिल थींदो। तो गेट यूट्यूब कमेंट कयूंसि था। जेका टोटल कमेंट मां वटि आया आहिनि उहे 19 जेका कमेंट आया आहिनि। 19 खां बाद दोस्तों जो है पाण स्टार्ट खणंदासीं। जो है अची वेंदो। उन में जो है हिकिड़ो आयो हमलानी जो है टीवी आयो है। तो हिन खे जो है ओपन कयूंसि था, ॾिसूंसि था जो है हिन ते कहिड़ो मवाद आहे। हिकिड़ो जेको विनर आहे उहो जेको आहे हमलानी टीवी आहे। टोटल नंबर जेका हुया 19 हुया। त जेको आहे पिक इन अदर विनर जेको आहे हमलानी टीवी खे ॾिसूं था। दोस्तों हमलानी टीवी जेको आहे तो केरु आहे किथां आहे त उन खे जेको आहे मुबारक हुजे। त हिन जो जेको आहे ॾिसूं था जेको आहे कॉन्टेंट कहिड़ो आहे, पंहिंजो ऑफिशियल आहे या कॉपी पेस्ट जो आहे। तो दोस्तों इन जो पहिरियों जेको वीडियो आहे लास्ट वीडियो आहे 13 आवर्स जेको आहे पहिरियों अपलोड थियल आहे। त हमलानी टीवी जेको आहे पहिरियों विनर आहे। पहिरियों त सभु खां पहिरियों मां हिनखे जेको आहे सब्सक्राइब कयां थो। सब्सक्राइब करण खां बाद जेको आहे 1-2 वीडियो बि जेको आहे हिन जी मां ॿुधुमि। ॿुधण खां बाद जेको हीअ तो ॾिसे थो पियो मूं पंहिंजो नंबर जेको आहे मैंशन कयो आहे। इन नंबर ते जेको आहे मूंखे व्हाट्सएप करे पंहिंजो जेको आहे वीडियो मोकिले जेको आहे प्रमोशन करे सघूं। त इन खां बाद जेको आहे पाण जेको आहे ॿियो चैनल जेको आहे सिलेक्ट कयूं था। त ॾिसूं था हिन में कहिड़ो थो चैनल अचे लाइफ विथ सूफ़ी। तो दोस्तों कंग्रेचुलेशन दोस्तों ही भी जो है अदो नेक्स्ट जो है असो विनर है। तो ॾिसूं था जो है हिन जे चैनल ते कहिड़ो आहे मवाद आहे। दोस्तों लाइफ विथ सूफ़ी लगे सुठो थो पियो। इन जो वीडियो जो है चेक कयूंसि था। लास्ट जेका वीडियो है 19 घंटा जो है पहिरें जो अपलोड थियल है।
त हिन दोस्त खे बि जेको आहे मुबारक हुजे। ही ॿ जेका चैनल हुया जेको प्रोमोशन थींदा यूट्यूब एड्स ते, मुंहिंजो नंबर जेको आहे स्क्रीन ते अची रहियो हूंदो, उन ते जेको आहे राब्तो करे जेको आहे पंहिंजी वीडियो मोकिले त जीअं मां जेको आहे गूगल एड्स जे ज़रिए जेको आहे प्रमोट करे सघां। हे दोस्त जेका ॿई हुया विनर, जेकॾहिं ॾिसनि था पिया जेको आहे जल्दी में मूंखे जेको आहे पंहिंजो वीडियो जेको आहे जेको गूगल एड्स जे ज़रिए जेको आहे प्रमोट करणु चाहिनि था, मुंहिंजो वीडियो जेको आहे मां प्रमोट करे सघां ऐं जल्दी जेको आहे हिन कैंपेन खे एंड करे सघां। ऐं जेको आहे मूं जेको तव्हांखे चयो पियो जेको आहे हिकिड़ो चैनल जेको आहे त मां पंहिंजे तरफ़ां जेको आहे सिलेक्ट कंदुमि, उनखे जेको आहे प्रमोट कंदुमि। उहो चैनल जेको आहे मां छाजे लाइ करे रहियो आहियां, छो करे रहियो आहियां, उनजी तफ़सील मां तव्हांखे ॿुधायां थो। हीउ जेको चैनल आहे जेके दोस्त तालीम में शौक़ु रखनि था या तालीम में जेको आहे इंग्लिश सिखणु चाहिनि था, त उनजे लाइ जेको आहे चेतन जो जेको आहे चेतन एफर्ट्स जेको आहे दोस्तों चेतन एफर्ट्स जेको आहे चैनल आहे हिकिड़ो यूट्यूब ते, त तमामु बहितरीनु अदो हीअ आहे। इंग्लिश में जेको आहे ग्रामर्स वग़ैरह जेको आहे सेखारे थो। दोस्तों जी जेके तालीम में दोस्त जेका आहिनि दिलचस्पी रखनि था या जेको आहे इंग्लिश सिखणु चाहिनि था, जेको आहे चेतन एफर्ट जो जेको चैनल जेको आहे उनजे लाइ जेको आहे तमामु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। चेतन एफर्ट जेको आहे हर रोज़ु जेको आहे पंहिंजी जेको आहे ग्रामर जे हिसाब सां जेको आहे वीडियो अपलोड कंदो आहे। त दोस्त जेको आहे तालीम जे हिसाब सां जेको आहे दिलचस्पी रखनि था त हिन चैनल खे जेको आहे सब्सक्राइब करनि ऐं चेतन खे जेको आहे सपोर्ट करनि, जीअं जेको आहे हीउ पंहिंजे चैनल खे अॻिते जेको आहे वधीक ग्रोथ कराए सघे ऐं तव्हांजे लाइ जेको आहे तालीम जा जेका आहिनि सुठा जेका आहिनि ग्रामर्स जा उहा जेको आहे तव्हां लाइ खणी अचनि ऐं तव्हांखे जेको आहे सेखारींदा आहिनि। तमामु बहितरीनु चैनल आहे। मां पाण बि जेको आहे ॾिसंदो आहियां चेतन जो। चेतन जेकॾहिं ॿुधो पियो आहे जेको आहे राब्तो करे जेको आहे पंहिंजी काई बि जेका आहे वीडियो जेका आहे कॉल अचे थी पई दोस्त, जेको आहे दुबई जो नंबर लॻे थो पियो मूंखे, खणोसि था ऐं पुछोसि था। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अली अकबर साहब बात कर रहे हैं? जी जी सर कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? अल्लाह का शुक्र है। सर मैं फैसल खान बात कर रहा हूँ, ऑनर एफएक्स। जी जी सर। सर आपने हमारे इसके ऊपर एक यूजर आईडी बनाया था वो फॉरेक्स ट्रेडिंग, सर आप कह रहे हैं? नहीं सर वो छोड़ दिया, नुकसान हुआ, नुकसान के बाद जो है ना वो छोड़ दी। तो किसी के साथ भी नहीं कर रहे? नहीं किसी के साथ नहीं करा। चल ठीक है, थैंक यू। ठीक है दोस्तों, दुबई जो नंबर था जेका कॉल हुई त जेका आहे ऑनर एफएक्स वारा हुया ऐं उन्हनि पुछो तव्हां जेको अकाउंट खोलियो हुयो उहो यूज़ कयो था पिया या नथा कयो, त उन्हनि खे चयो जेको आहे लॉस आहे जेको आहे उहो अकाउंट जेको आहे बंदि करे छॾियो। खोलियो हुयो, ट्रेडिंग जेका आहे सिखीसीं, उन में जेको आहे एक्सपेरिमेंट हासिलु कयोसीं, पर एतिरो मज़ो न आयो दोस्तों। जेको आहे प्रॉफिट खां वधीक जेको आहे लॉस ईंदो आहे, इन करे जेको आहे उन खां बाइकआउट करे छॾियोसीं ऐं जेको आहे यूट्यूब ते ई महिनत कयूं था पिया। यूट्यूब जो प्लेटफॉर्म जेको आहे अर्निंग लाइ ऐं अॻिते जेको आहे पंहिंजे लाइ सुठो आहे, त जेका महिनत थिए थी पई उहा यूट्यूब ते थिए पई। दोस्तों जेको आहे हिन वीडियो में जेको आहे त मां 3 जेका आहिनि चैनल सिलेक्ट कया आहिनि जंहिंखे जेको आहे प्रमोट कंदासीं। जेकॾहिं चेतन ॿुधंदो पियो आहे, चेतन मूंखे जेको आहे पंहिंजी उहा वीडियो मोकिल जंहिंमें सम्झ जेको आहे हीअ वीडियो जेका आहे ग्रोथ वारी आहे ऐं हिन ते जेको आहे त मूंखे सब्सक्राइबर ऐं लाइक मिली सघनि था ऐं जेको आहे चैनल प्रमोट थी सघे थो। त अहिड़ी क़िस्म जी जेको आहे वीडियो मां व्हाट्सअप कयो जीअं मां जेको आहे गूगल कैंपेन में लाए सघां ऐं तव्हांजो चैनल जीअं प्रमोट थी सघे। त ॿियनि दोस्तनि लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त हीअ सीरीज़ जेका आहे गिव अवे जी हीअ जेका सीरीज़ आहे ईद ताईं जेका आहे जारी रहंदी ऐं जेका नेक्स्ट वीडियो ईंदी उन में बि जेको आहे मां 2 खां 3 जेको आहे गिव अवे ॾींदुमि जंहिंमें तव्हांखे जेको आहे प्रमोशन मिलंदो यूट्यूब ते गूगल एड जे ज़रिए। त जेका हीअ सीरीज़ जारी रहंदी ऐं हिन वीडियो खे जेको आहे हिते एंड कयूं था। जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो जीअं ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। त महिरबानी दोस्तों।